नाज़रीन ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां के रानीपुर का खबर ॾींदालूं। कराची के सीनियर सहाफ़ी निजी टीवी चैनल के रिपोर्टर इसाक सिरकी के कराची पुलिस पारां कूड़न केस दाख़िल करे गिरफ़्तार करण खिलाफ़ नेशनल प्रेस क्लब रानीपुर के सहाफ़िन कुर्बान वंगी, गुल हसन चांडियो, अली नवाज़, नदीम शेख ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते कलमदड़नि ख़िताब कंदे चयो त कराची पुलिस हक़ सच लिखण ते सहाफ़ी इसाक सिरकी मथां कूड़ो केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो आहे, जंहिं जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। पुलिस कूड़ा केस दाख़िल करे सहाफ़ियुनि खे हक़ सच लिखण खां रोके नथी सघे। सहाफ़िन कूड़नि केसनि खां डिॼण वारा न आहिनि। असां IG सिंध खां मुतालबो कयूं था त सहाफ़ी इसाक सिरकी मथां दाख़िल कूड़ो केस ख़त्म करे उनखे फौरी तौर ते आज़ादु करे कूड़नि केस दाख़िल कंदड़ पुलिस एहलकारनि खे नौकरी खां हटाए वञे। ॿी सूरत में सहाफ़ी बिरादरी पारां सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।